रम्पलस्टिल्टस्किन। हिक दफ़े हिक गहरे घाटे जंगल जे किनारे ते हिक नंढो राज्य हो। उन जंगल में रहंदड़ दुष्ट शैतान जे बारे में कहाणियूं ॿुधियूं वेंदियूं हुयूं। तॾहिं बि हुन राज्य में माण्हू घणो खुश हुआ, जिन ते सियाणो ऐं जवान राजा राज कंदो हो। उते हिक चकीअ वारो ॿुढो पंहिंजी धीअ सां गॾु रहंदो हो, जेका बेहद सुहिणी हुई। पर चकीअ वारो घणो बड़बड़ियो ऐं नादान हो। उनजी हिक आदत हुई त हू हर ॻाल्हि ॿियनि खे वधाए चढ़ाए ॿुधाईंदो हो। हुन घणई माण्हुनि खे घणाई दफ़ा बेवकूफ़ ठाहियो हो ऐं इन करे उन्हनि राजा खे इन ॻाल्हि जी शिकायत कई। राजा हुनखे सबक सिखारण जो सोचियो ऐं हुनखे मिलण लाइ घुरायो। मुंहिंजा प्रिय राजा, तव्हांजी महिरबानी जो मूंखे तव्हां सां मिलण लाइ इजाज़त ॾिनी, छो त तव्हां मुंहिंजे बारे में कुझु कोन ॼाणंदा आहियो। मां तव्हांखे मुंहिंजी धीउ ऐं पंहिंजे बारे में ॿुधाइण चाहींदुसि। हाँ, छो न, ॿुधाए मूंखे। मुंहिंजी हिक धीउ आहे जेका हिन संसार जी सभ खां सुहिणी छोकिरी आहे। उन खां बि वॾी ॻाल्हि आहे त हूअ भूसे मां सोन कते सघंदी आहे। हीअ त हिक कला आहे जेका मूंखे पसंदि ईंदी। जेकॾहिं तुंहिंजी धीअ एतिरी होशियार आहे त हुनखे मुंहिंजे महल में वठी अच त जीअं मां हुनजो इम्तिहान वठी सघां। हा महाराज, बिल्कुलु महाराज, जेका आज्ञा। चकीअ वारो घर वियो ऐं पंहिंजी धीअ सां सॼो हाल ओरियो। मां घणा दफ़ा तव्हांखे चयो आहे त कंहिंसां बि कूड़ न ॻाल्हायो। हाणे तव्हां पंहिंजे ई ॾार में फासी विया आहियो। पीउ गुंगो थी वियो ऐं पंहिंजो पाण ते शर्मिंदो हो। ॿई महल वञण लाइ निकिता, अचण वारी तकलीफ़ जो मुक़ाबिलो करण लाइ। ओ स्वागत आहे चकीअ वारा, स्वागत आहे सुहिणी छोकिरी। तूं सच में एतिरी सुहिणी आहे जेतिरो तुंहिंजे पीउ चयो हो, ऐं मूंखे उम्मीद आहे तूं भूसे मां सोन कटे सघंदीअ। हलो, वक़्तु बर्बाद न कयूं, मूं सां गॾु अचो। राजा पाण हुननि खे कमरे में वठी आयो जेको भूसे सां भरियल हो ऐं हुनखे चरखो ऐं तकलो ॾिनो। हाणे कम ते लॻी वञ ऐं सुभाणे सवेल ताईं जे तूं इहो कोन कटियो ऐं भूसो सोन न ठहियो त तोखे ऐं तुंहिंजे पीउ खे मरणो पवंदो। पहिरो ॾियो, ध्यानु रहे त उहा भॼी न सघे। वेचारे चकीअ वारे जी धीअ खे सम्झ में न पियो अचे त छा करे। हुनजो तनाव एतिरो त वधी वियो हो त हूअ रोअण लॻी। ओचितो हिकु तेज़ रोशनी आई ऐं उन रोशनीअ मां हिकु बिंदरो माण्हू उते अची प्रकट थियो। गुड इवनिंग चकीअ वारे जी धीअ, तूं रोई छो थी? ओहो, मूंखे न भूसे मां सोन कतणो आहे ऐं मूंखे सम्झ में नथो अचे त मां कीअं कयां। तूं मूंखे छा ॾींदीअ जे मां इहो तुंहिंजे लाइ कतियां त? मां तोखे ही हार ॾेई छॾींदुसि। हुन बिंदरे माण्हूअ उहो हार वठी छॾियो, पाण खे चरखे अॻियां विहारियो ऐं वरल 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 3 दफ़ा चरखो घुमायो ऐं चरखी भरिजी वई। ऐं वरी हुन भूसे जी हिक ॿी चूड़ी खई ऐं वरल 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 3 दफ़ा चरखो घुमायो ऐं चरखी भरिजी वई। हू सुबुह ताईं इहो ई कंदो रहियो। सॼो भूसो कटियो वियो हो ऐं सुबुह ताईं सभु चरखियूं सोन सां भरिजी वयूं हुयूं। महिरबानी बिंदरा माण्हू, छा मां तुंहिंजो नालो ॼाणे सघां थी? तुंहिंजो नालो छा आहे? हू बिंदरो खिलियो ऐं जल्द ई उतां गायब थी वियो। सुबुह थींदे ई राजा उते आयो ऐं सोन खे ॾिसी करे हैरान थी वियो। ही मां छा ॾिसी रहियो आहियां? मां सोचां पियो त तुंहिंजो बड़बड़ियो पीउ मूंसां कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। हाणे तूं वञ, थोरो आराम कर, मां तोसां शाम जो मिलंदुसि। चकीअ वारी जी धीअ सोचियो त राजा हाणे हुनखे इनाम ॾींदो ऐं घर वञण ॾींदो शांतीअ सां। पर शाम जो लालची राजा हुनखे हिक कमरे में वठी आयो जेको भूसे सां भरियल हो ऐं उहो पहिरें कमरे खां घणो वॾो हो। जे तोखे पंहिंजी ऐं पंहिंजे पीउ जे जान जी परवाह आहे त तोखे अॼु राति ई इन्हनि सभिनी खे कटे सोन ठाहिणो पवंदो। छोकिरीअ खे सम्झ में न पियो अचे त हू छा करे, इन करे हूअ रोअण लॻी। जल्दी ई उहो बिंदरो कमरे में प्रकट थियो।
रोइण बंदि कर छोकिरी, तूं मूंखे छा ॾींदीअ जो मां सॼो बूसो कते सोन ठाहे छॾियां? छोकिरीअ कुझु वक़्तु सोचो ऐं पंहिंजी आङुर जी मुंडी तरफ़ ॾिठो ऐं मुंडी लाइ सोचो हाणे हुनखे ॾियण लाइ हिन वटि उहा ई क़ीमती शइ आहे। मुंहिंजी आङुर जी हीअ मुंडी खण। हुन भितरे उहा मुंडी छिके लाथी ऐं बूसो कतण लाइ चरखो गोल गोल घुमाइण लॻो। ऐं ॿी सुबुह ताईं सॼो बूसो कतियो वियो चमकंदड़ सोन में। घणी घणी महिरबानी पिंदरा माण्हू, छा मां ॼाणे सघां थी त तूं केरु आहीं प्लीज? उहो पिंदरो माण्हू खिलियो ऐं गायब थी वियो। राजा अंदर आयो ऐं नज़ारो ॾिसी तमामु घणो ख़ुशि थियो। छा ॻाल्हि आहे, तूं त असांजे राज लाइ वरदान आहे। तुंहिंजे हुनर जी तारीफ़ करण लाइ मूं वटि अखर कोन्हनि। प्लीज वञ ऐं थोरो आराम कर, मां तोसां शाम जो मिलंदुसि। सिज लहण वक़्तु राजा हुन छोकिरीअ वटि आयो ऐं हुनखे वरी वठी वियो हिकु अञा वॾे कमरे में जेको भूसे सां भरियल हो। ही बि तोखे हिक ई राति में कटणो पवंदो। जे तूं हुन में सफल थींदीअ त तोखे मुंहिंजी ज़ाल ठहणो पवंदो। मूंखे तोखां बहितर हिन संसार में ॿी काई न मिलंदी। जीअं ई उहा छोकिरी अकेली रहिजी वई, उहो बिंदरो टियों दफ़ो उते प्रकट थियो। तूं मूंखे छा ॾींदीअ? मां हिन दफ़े ही बूसो तुंहिंजे लाइ कते छॾियां। मूं वटि ॾियण लाइ कुझु बि कोन बचियो आहे। ठीकु आहे, रो न, पर तोखे मूंसां वाइदो करणो पवंदो त मूंखे पंहिंजो पहिरियों ॿार ॾींदीअ, पंहिंजी राणी बणजण खां पोइ। उनखे उन खां सवाइ ॿियो कोई रस्तो कोन हो सवाइ हा चवण जे। मूंसां वाइदो कर त तूं पंहिंजो वचन कोन विसारींदीअ। हा, मां वाइदो थी कयां। हू बिंदरो सॼी राति बूसो कटण लॻो, पहिरियों खां बि घणो तेज। सॼो बूसो सोन में कतियो वियो हो। जीअं ई हुन पंहिंजो कमु पूरो कयो ऐं घणो खिलियो ऐं गायब थी वियो। सुबुह जो राजा आयो ऐं हुन ॾिठो हुन जी इच्छा अनुसार सॼो कमु थी वियो हो। ओ, छा ॻाल्हि आहे, तूं पाण खे घणो साबित कयो। मां तोसां सुभाणे ई शादी करण वारो आहियां। चकीअ वारे जी सुहिणी धीअ राणी थी वई। हिक साल में हुन हिक ॿार खे संसार में आंदो। हूअ हुन बिंदरे खे ॾिनल वाइदो भुलिजी वई। हिक ॾींहुं जॾहिं उहा पंहिंजे ॿार सां कमरे में अकेली हुई, ओचितो उहो बिंदरो उन जे कमरे में प्रकट थियो। छा तूं पंहिंजो वाइदो भुलिजी वईं राणी? न, मूंखे अञा ताईं यादि आहे, पर मां पंहिंजे ॿार सां घणो प्यार कंदी आहियां। छा मां तोखां हिकु एहसान वठी सघां थी? मां हिकु राणी आहियां। तूं कुझु बि घुरी सघीं थो, जेको चाहीं, सवाइ मुंहिंजे ॿार जे। तूं जेको बि घुरंदे मां तोखे ॾेई थी सघां। न, मां कुझु जीअरो घुरंदुसि, संसार जे सभिनी खजाननि खां सवाइ। ओ बिंदरा माण्हू, मां हिन लाइ तोखां भीख थी घुरियां। प्लीज मुंहिंजे ॿार खे छॾे ॾे, प्लीज प्लीज। उन बिंदरे खे उन ते दया अची वई। हुन हिकु सख़्त शर्त रखी त हूअ हुन जो नालो ॿुधाए। मां तोखे 3 ॾींहं ॾींदुसि ऐं उन वक़्त में आख़िर ताईं जे तूं मुंहिंजो नालो न ॿुधाए सघीं त तोखे इहो ॿार मूंखे ॾियणो पवंदो। महिरबानी बिंदरा माण्हू, मां तुंहिंजो लिकल नालो ॻोल्हे लहंदसि। त ठीकु आहे, मां वरी सुभाणे वापसि ईंदुसि। राणीअ सॼी राति सोचण में गुज़ारी, सभिनी नालनि जे बारे में जेके हुन कॾहिं ॿुधा हुआ। ॿिए ॾींहं ते हुन पंहिंजे दूत खे चयो त हू परे परे वञी सभिनी संभावित नालनि जो पतो कढे। हू बिंदरो वापसि आयो। त तूं अंदाज़ो लॻाए वरितो मुंहिंजे नाले जो? हाँ, छा तुंहिंजो नालो कैस्पर आहे? ई मुंहिंजो नालो कोन्हे। छा तुंहिंजो नालो मेलकुआर आहे? ई बि नालो कोन्हे। बेल्तज़ार?
राणीअ उहे सभु नाला खयां जेके हूअ ॼाणींदी हुई ऐं उहो चिठो पढ़ी ॿुधायो जेको दूत हुनखे ॾिनो हो। पर हर नाले खां पोइ उहो बिंदरो हुन ते खिलियो ऐं चयो न। इहो घणो थियो हिकु ॾींहं लाइ, मां सुभाणे वापसि ईंदुसि, तयार रहिजी। ॿिए ॾींहुं राणीअ दूत खे आसे पासे जे राज में मोकिलियो त उहो ॾुखिया ऐं असाधारण हिकु अखर वारा नाला ॻोल्हे। उहो बिंदरो शाम जो वापसि आयो। राणी पंहिंजो चिठो खणी तयार हुई। छा तूं रोज़ ट्रिप्स आहीं? न, इहो मुंहिंजो नालो कोन्हे। शिपशैंक्स? ई बि कोन्हे। स्पिंडल शैंक्स? राणीअ उहो पूरो चिठो चई ॿुधायो, पर हर नाले खां पोइ बिंदरे माण्हूअ चयो न। सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे मुंहिंजी राणी, पर मूंखे नथो लॻे त तूं पंहिंजे ॿार खे बचाए सघंदीअ। राणी चिंता में पइजी वई ऐं 3 ॾींहं ते हुन दूत खां कुझु अजीब ॻाल्हि ॿुधी। मां हिकु बि नओं नालो कोन ॻोल्हे सघियो आहियां महाराणी, पर जॾहिं मां जंगल मां अची रहियो हुयुसि त मां हुन ऊचे पहाड़ ते हिकु नंढो घर ॾिठो ऐं हुन घर जे ॿाहिरि बाहि ॿरी रही हुई ऐं बाहि जे चओ तरफ़ हिकु मज़ाकिया बिंदरो माण्हू नची रहियो हो ऐं हिकु टंग ते टपा ॾेई रहियो हो ऐं हू गाना ॻाए रहियो हो। अॼु मां सेकींदुसि, सुभाणे मां पचाईंदुसि, पणीअ ईंदो राणीअ जो पुटु ऐं मां ख़ुशि आहियां। कंहिंखे ख़बर कोन पई मुंहिंजो नालो आहे रम्पलस्टिल्टस्किन। बस इहो ई, तोखे ख़बर कोन्हे त मूंखे केतिरी राहत मिली आहे। राणीअ जल्दी में पंहिंजो हार छिकियो ऐं उन दूत खे इनाम जे रूप में ॾिनो। कुझु वक़्त खां पोइ उहो बिंदरो वरी आयो। हाणे राणी ॿुधाए मुंहिंजो नालो छा आहे? छा तूं आहीं जैक? छा तुंहिंजो नालो हैरी आहे? त शायद तुंहिंजो नालो हूंदो रम्पलस्टिल्टस्किन। उन शैतान तोखे इहो ॿुधायो, शैतान तोखे इहो ॿुधायो। गुस्से में हुन पंहिंजी साॼी टंग खे जोर सां ज़मीन ते हयो, जो अंदरि हलियो वियो उन जे गोॾे ताईं। वरी हुन पंहिंजो खाॿो पेर ॿिन्हिनि हथनि सां पकड़ियो, एतिरो गुस्से में जो हुन उन जा 2-3 टुकर करे छॾिया। ऐं इहो अंत हो रम्पलस्टिल्टस्किन जो। ऐं राणी उन खां पोइ हमेशा पंहिंजे ॿार ऐं राजा सां राज़ी खुशी रहण लॻी।